हाणे मूं वटि 4 वचन आहिनि जंहिंजे मथां तव्हांखे ध्यानु कराइण जी चाहियां थी मां ऐं तव्हांखे ॿुधायां थी 4 स्वभाव हूंदा आहिनि जेके ऐं तव्हांजा शब्द तव्हांजो स्वभाव उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे पर ज़रूरी ॻाल्हि उहो जेको थिए थो जीअं माण्हू सोचींदो आहे उहो ई हूंदो आहे जीअं बि मन वेंदो आहे माण्हू उन जे पुठियां वेंदो आहे उते ॿाहिरि कोई आहे इफिसियो 4:22-24 में तूं माण्हुनि खे हटाए छॾ पुराण खे। हाणे हुनजो चवणु आहे ठीकु आहे तुंहिंजो इहो नओ स्वभाव जो हुजणु तव्हांखे पुराणे स्वभाव खे हटाइणो आहे जेको तव्हांजे पुराणे माण्हुनि खे ॾेखारींदो ऐं भराइण में वरी इहो इच्छा अनुसार तव्हांखे नष्ट कंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे नष्ट करे शैतान खे चवंदो तूं अॻियां वध जेको सामनो करणो आहे उहो हमेशह तव्हांखे करणो आहे ऐं हमेशह हर कोई चवे हमेशह ऐं सदाई पंहिंजे मन खे आत्मिक स्वभाव में नवा ठाहींदा आहियूं पंहिंजे मन खे आत्मा खे उनखे आत्मिक ठाहियो ऐं जेको तव्हांखे खिले थो तव्हांखे उनखे चओ कि स्वभाव बदिलजी वियो। मूंखे ख़बर कोन्हे इहो जाम मज़ाक वागुरु आहे ईअं लॻे थो तव्हांखे सचमुच मां मज़ाक थी कयां पर मां गंभीर रूप में आहियां। हाणे बि आदत ॾिसूं त असां हमेशह उत्साहित थी वेंदा आहियूं उथी करे तव्हां स्वभाव बदिलियो ऐं शुरूआत कयो उन पुराणे खे हटाइण जी ऐं हाणे उते उहो चवनि था कि तव्हांखे नओं करणो आहे त इन जो चवण जो मतिलबु आहे कि तव्हां उहो व्यवहार बंदि कयो जीअं तव्हांजो आहे ऐं तव्हां उन मसीह में स्वभाव ठाहियो जेको तव्हांखे पहुचाइणो आहे उन तरीक़े सां तव्हांखे नओं ठाहिणो आहे मन ठाहिणो आहे दिलि ठाहिणो आहे ऐं तव्हांजो दिमाग़ जेको सोचे थो तव्हांखे उन जी सोच बदिलाइणी आहे ऐं प्रभु जी मदद सां तव्हांखे कुझु न करे सघंदा बदिले छॾियो पंहिंजो दिमाग़ ऐं उहो सोच सां तव्हां कयो। प्रभु इन लाइ सभु कुझु ॾींदो आहे असांखे जीअं असांखे खपे हुन खां पोइ बि असां नथा करे सघूं। प्रभु असांजे लाइ कुझु न करे सघे थो जेसीं असां हुन खां जुड़ूं नथा पंहिंजे भरोसे वारी कोशिश सां पवित्र आत्मा ते निर्भर रही करे निश्चित तौर सां असांखे पवित्र आत्मा ते निर्भर थी करे इहो ॼाणो आहे कि प्रभु असांजे लाइ कुझु बि करे सघंदो आहे ऐं असां हुन जे लाइ चऊं करणु असांखे सिखणो आहे सही तरीक़े सां सोचणु ऐं इहो सिखणो आहे त असां कहिड़ो बि कमु कयूं ऐं हुन जे बारे में सिखूं जीअं असां सोचूं था उहो दिमाग़ हलायूं था उन वीचारनि खे ॻोल्हे करे असांखे गंभीरता सां उहो कमु करणो आहे ऐं सोचणो आहे जीअं असांखे खपे। आमीन। मां तव्हांखे कुझु ॿुधाइण थी चाहियां तव्हां सुठा ठही करे मेकअप करे चर्च वेंदा आहियो उते वञी दोस्तनि सां मस्ती कंदा आहियो पर प्रभु खे ख़बर आहे तव्हांजे दिलि में छा आहे। प्रभु खे ख़बर आहे बंदि दरवाजे जे पुठियां बि प्रभु आहे। छा थींदो अगरि असांजो मन सिनेमा जे पर्दे जी तरह अचानक सभिनीनि खे सभु कुझु वीचार ॾेखारींदो हर रोज़ तव्हांजा वीचार योग्य तरीक़े सां शुद्ध थींदा इन करे असां हिन खे मन जी रंगभूमि चवंदा आहियूं मन जी शिक्षा जेकी असांखे खपे असां उहो कोन कंदा आहियूं ऐं जॾहिं असांखे ख़बर पए त असांजे ख़्याल में छा आहे त असां चाहींदा आहियूं त असांखे इहो खपे छो त उन जे करे असां इहो चवंदा आहियूं हमेशह खपे उहो असांखे खपे ऐं असां उनखे चाहींदा आहियूं कि उहो असांखे मिले। चुनाव टीवीअ ते जेको प्रचार जी शिक्षा खे हिकु नंबर जी पसंदि ॾिनी वेंदी आहे ऐं चवंदा आहिनि कि तव्हां DVD वठो किताब वठो असां जाम शयूं करे सघंदा आहियूं मन में कुझु गड़बड़ आहे पर असां हुनखे ॿाहिरि नथा कढी सघूं छाकाणि त असांजी महिरबानी थींदी आहे त असां उहो कयूं त इन करे कुझु न मूं ते हिकु महिरबानी कयो पाण ते महिरबानी कयो प्रभु ते महिरबानी कयो तव्हां जेको सोचियो आहियो उहो तव्हांखे सोचणु शुरू कयो। सब परते दुनिया में एतिरा माण्हू आहिनि जंहिंजे जीवन में ख़राब तरह सां पूरी तरह सां बिखरियल आहे उहो पंहिंजे बारे में कुझु बि न सोचींदा आहिनि ॾींहं में घणा दफ़ा बि पाप कनि पाण खां पुछो जॾहिं कमु करे रहिया आहियो पाण खां पुछो अॼु सुबुह जे वक़्तु
छा मूंखे सोचणु खपे सनानु करण वक़्तु? इहो सोचणु खपे कि सुठी ॻाल्हि आहे। बिस्तर जा उथण वक़्तु मूंखे छा सोचणु खपे उन वक़्त ते? अॼु सुबुह जो मां सोचियो कि उथी करे इहो महत्वपूर्ण वक़्तु हूंदो आहे जंहिं महिल शैतान हमलो कंदो आहे। असांखे पूरी तरह सां सोचणु खपे। असां केतिरो आशादेय थींदा आहियूं कल्ह जे पापनि जे लाइ तव्हांखे कीअं माफ़ी मिली आहे ऐं प्रभु तव्हां सां केतिरो प्यारु कंदा आहिनि। पर जॾहिं तव्हांखे ख़बर आहे पाण खे इहो चवणो आहे, हिकु ॻाल्हि ॼाणे छॾियो कि तव्हांखे जॾहिं शैतान तव्हांजे मन में कुझु चए थो, तव्हां हुनखे चओसि कि हथ हली वञ, पंहिंजे मुंहं खे खोले करे चवणु लॻो। शैतान खे सही तरह जवाबु ॾियणु तव्हांखे सिखणु खपे। जॾहिं राति गोलियत खां विढ़ण वारो हुयो, उहो हुनखे चयईं, उन जी भविष्यवाणी करे रहियो हुयो, अॼु जे ॾींहुं तूं मुंहिंजे मथां छॾीने, मां तुंहिंजे शरीर आकाश में फिटी कंदमि ऐं छॾींदमि ऐं तलवार मां भला कंदमि ऐं मूं वटि उहो आहे। मां सेनाउनि खे यहोवा जे नाले सां तो वटि हिते ईंदो आहियां। आमीन। वधीक मज़बूत थियो। हाणे कोलोसियंस 3:1-2 में जेके मुंहिंजे लाइ जाम प्यारियूं आहिनि ऐं उहो चवंदियूं आहिनि पंहिंजो ध्यानु लॻायो, मन खे स्वस्थ रखो। अगरि मां तव्हांखे हिकु ॻाल्हि थी ॿुधायां, तव्हांजो मन अगरि तव्हां मसीह जे तरफ़ कमु करणु चाहियो था, उहो जाम शक्तिशाली आहे, जाम शक्तिशाली। तव्हांजे लाइ चुनाव आहे। सॼो ॾींहुं तव्हां शरीर रूप सां ॼाणींदा आहियो ऐं या तव्हांखे आत्मिक रूप सां ख़बर पए कि तव्हां प्रभु जे वचन में स्तर आहियो ऐं सिखणु खपे। तव्हांजो मतिलबु इहो आहे त तव्हांखे सिखणो आहे कि उन वीचारनि खे तव्हां छॾे ॾींदव ऐं तव्हां चवंदव न न न न न न न, उहो न करे सघंदव। चवंदव जॉइस तव्हां कहिड़े अहिड़े बिंदु ते आया आहियो जिते तव्हांखे ग़लति वीचारनि सां घिरणो पए। मूं वटि उहो न हुयो जेको 30 साल खनि पहिरीं थियो हुयो मूंसां गॾु। कुझु नओं न, पर 30 साल पहिरीं जेको थियो, कुझु कारण जे करे मूंखे 15 मिंट जे लाइ जाम सतर्क रहणो पवंदो हुयो। न व्यस्त हुजण खां पोइ बि मूंखे ख़बर आहे मूंखे हमेशह सतर्क रहणो आहे, जीअं कुझु गड़बड़ी न थी वञे। सुठो आहे, मूंखे हिकु माण्हू मिलियो जेके समस्या आहे। जॾहिं मां पंहिंजे मूड में कॉफ़ी ठाहींदी हुयमि, सोचींदी रहंदी हुयमि, हाणे उन माण्हुनि जी समस्या लाइ जेके ॼाणींदा आहिनि। ॿुधायो। पर ख़बर अथव, सुठी ख़बर इहा आहे कि जंहिं वक़्तु पवित्र आत्मा मूंखे यकीन कराईंदी आहे कि ईअं कोन्हे, मां उन जो सुठो गुण ॻाइणु शुरू कंदी आहियां। मूंखे ज़रूरी कोन्हे कि मां पूरो ॾींहुं ईअं कयां। मूंखे ख़बर कोन्हे कि कहिड़ी ॻाल्हियुनि ते कयां। 2 ॻाल्हियूं जेके उहे चवंदा आहिनि कंहिंजे लाइ कुझु ग़लति कंदा, जॾहिं कि उन 99 शयुनि मां सही कंदा। उन जो मतिलबु हिकु कुझु दम कि कुझु न कयो आहे। उन्हनि प्रकार सां उन पाण जे लाइ जेको बि कयो उहो कयो हुयो ऐं स्तर न हुया उन ते, पर मां सकारात्मक ॻाल्हियूं कयां। मूंखे ख़बर आहे मां दयालु आहियां। मूंखे ख़बर आहे जेके शरीर में जेका शैतान कमु कंदो आहे, उहो हिकु तूफ़ानी शइ खणी ईंदो आहे ऐं हथियार विझी वेंदो आहे कि जेके में तव्हां उहो न करे सघो, उन जो आज्ञा पालन न करे सघो, जंहिंजे करे तव्हांखे प्रभावित थींदो उहो ॻाल्हियूं ऐं तव्हां उन सां अॻियां न वधी सघंदव। उहो जेको कोरिन्थियंस 10:4 में आहे, तव्हांजो मन तव्हांजी रंगभूमि आहे। मगर ध्यानु लॻायो उनखे, इहो जाम अद्भुत 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 वचन आहे। छो त हिकु दफ़ो पंहिंजो मन स्वस्थ थियणु ॾिनो। हलो हाणे पंहिंजो हिकु दफ़ो ख़ाली पंहिंजो मन तव्हांखे स्वस्थ थियणु ॾिनो त इहो तव्हांजे लाइ सभु कुझु थींदो। तव्हां मां केतिरा माण्हू इहे चवनि था कि इहे करे था सघनि ऐं तव्हांखे इहो सभु छॾिणो पवंदो, जंहिंजे करे प्रभु जी इच्छा अनुसार तव्हां उहो कयो। काई बि शइ जेको प्रभु असांखे चए थो करण लाइ, उहा असां करे सघंदा आहियूं। असांखे पंहिंजो मन पको करणो आहे ऐं चवणो आहे, ॾिसो, हिकु महत्वपूर्ण फ़ैसिलो सही भावना ते आधारित कयल वरितल फ़ैसिलो गुणात्मक रीतिअ सां योग्य न हूंदो आहे। ज़रूरतूं चवण जी घुर्ज न आहे। आमीन। मगर जंहिं महिल माण्हू ठाहे छॾियो आहे,
उहो जेको वञी करे बुख में रही करे दौड़ लॻाइणी आहे, जेके कुझु वक़्त लाइ निरंतर हूंदा आहिनि, हमेशह न, कुझु वक़्त लाइ, त छॾियो। मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे तव्हांखे अलॻि अलॻि शयुनि जे बारे में सेखारियां ऐं तव्हांखे चवां कि तव्हां ध्यानु ॾियो, तव्हां पंहिंजे मन ते काबू कयो, तव्हां पंहिंजे जीवन जे क्षेत्र में करे था सघो ऐं तव्हांखे ध्यानु लॻाइणो आहे इन बारे में। कुझु जेको ॿाहिरि आहे, कर्ज मां ॿाहिरि निकिरो। ऐं ख़बर अथव तव्हां कसरत करे 40 जी उमिरि में तव्हांखे दिलि जो दौरो पए, उन खां बची सघंदा आहियो। सभिनीनि खां पहिरीं तव्हां हुन सां प्यार कयो। ठीकु आहे जॉयस, तव्हां इहो कयो। तव्हां कंहिंसां गॾु संघर्ष करणु सिखी सघंदा आहियो जेके तव्हां संघर्ष न पिया कयो। हालेलुया। मां 43 साल पहिरियों अहिड़े माण्हू सां शादी कई जेके मूंखे बिल्कुलु अलॻि हुयो। असां अलॻि आहियूं। मां देव मतिलबु रांदि में हुनखे रुचि आहे, मूंखे कान्हे, ऐं मूंखे ख़बर आहे कि मूंखे फुटबॉल न वणंदो आहे, पर देव खे वणंदो आहे। पर जंहिंजी बि ॻाल्हि हुई, जेको बि हुयो, उहो रांदि छा करे, तव्हांखे ख़बर आहे? मूंखे ख़बर कोन्हे। माण्हू शादीशुदा कोन थी रखंदा आहिनि छो त उन्हनि खे खपे 3 हफ़्तनि ताईं सही रही सघंदा आहिनि। तव्हांखे पंहिंजे मन ठाहिणो आहे, केतिरा आहिनि। तव्हां पंहिंजे पाण खां मथे अची सघंदा आहियो। पंहिंजो हथु मथे कयो, हर उन पुराणे दुख सां प्रभु वटि वञो त सही ऐं चओ जेको बि उहो थियो हुयो तव्हां सां गॾु आहे, पर प्रभु मुंहिंजे पासे आहे। रोमियो 12:2 में मूंखे लॻंदो आहे कि असां सभु इन खां सुठे तरीक़े सां परिचित आहियूं ऐं जेको चवंदा आहिनि संसार जो जेको संदेह आहे तव्हांजे लाइ, उहो सभु तव्हांजे लाइ चाल चलण सां बदिलजी वेंदो। पाण खे बदिली करियो ऐं तव्हां जेको बदिलाइण आईंदव त तव्हांजी इच्छा अनुसार उहो अनुभव थींदव, उहो जेको तव्हांखे खपे। प्रभु इसराइल जे माण्हुनि खे वचन भूमि में अचण सां, मगर उहो कॾहिं इन खे साबित न करे सघिया, उन सां गॾु तयारु न थिया, छाकाणि त उन खे ॾिसी सघिया, इस्तेमालु करे सघिया, इन जे विच में उन खे घुमाए सघिया, सिधो न कयो हुयो। तव्हांजो स्वभाव कीअं आहे? प्रभु चवनि था दुखी न थियो ऐं दुखी थी करे माफ़ कयो। जेको बि ॻाल्हि आहे उहो तव्हां कयो। तव्हांखे गुस्सो न करिणो आहे। तव्हां दान छॾे ॾींदव ऐं तव्हांजो मन तव्हांखे ॿुधाईंदो, तव्हां उत्साहित थींदव ॾियण जे लाइ। पहिरियों स्वभाव जेको तव्हां ॾेखारींदा उहो ग़लति आहे। देखो, साम्हूं वारे माण्हू खे ॾुख पहुचाईंदो आहे, इन जो भविष्य जी हर ॻाल्हि जे भूतकाल सां जुड़ियल हूंदी आहे। हुन जो स्वभाव नौकर वांगुरु हो। हेठि स्तर जो स्वभाव जेके ॾेखारींदा आहिनि, उनखे कुझु बि न हुजे, उनखे वापसि इजिप्ट वञणो आहे। जॾहिं इजिप्ट में हासिल करण लाइक़ु ख़ासि कुझु बि कोन्हे, पर उनखे वञणो आहे। ऐं जॾहिं मुसीबत आयूं ऐं उन जे खिलाफ़ वापसि वञणु चाहींदा हुया, उन्हनि वटि कोई सपनो न हुयो, कोई सकारात्मक दृष्टांत न हुयो पंहिंजे जीवन में। उन्हनि खे ख़बर हुई त उहो किथे हुया ऐं उहे चाहिनि पिया किथे रहूं। उन ॿिन्हिनि मां हिकु जॻह ते उन पसंदि कोन हुई। ऐं केतिरनि माण्हू ॼाणींदा आहिनि त असां छा करे रहिया आहियूं, जंहिंजी परवाह न आहे। ख़बर अथव उन वक़्तु किथे आयो? तव्हांजो उन नज़रिए सां तव्हांखे ॾिसणु ज़रूरी आहे जेको तव्हांखे ॾिसणो आहे ऐं अनुभव करणो आहे। प्रभु जे वचन तरफ़ ॾिसी करे चवणो आहे इहो मूंसां बि थी थो सघे, मूंसां बि थी थो सघे, कंहिंसां बि थी थो सघे त मूंसां बि थी थो सघे। प्रभु माण्हू जे समान आहे ऐं उहो चए थो कि तव्हांखे बदिलणो आहे ऐं तव्हां बदिलियो। अगरि उहो चए थो कि तव्हांजी भलाई थींदी, आमेन, तव्हां पंहिंजे लाइ हमेशह सुठो सोचे करे उहो करे सघंदा आहियो। ऐं उन जे इर्द गिर्द वञी करे ॾिसो। मां तव्हां खां सुठो थी ॿुधायां। छंछर जी सुबुह जो असांखे जाम महिनत करणी पवंदी आहे।
भजन संहिता 27:14 ॾिसूं था, दाऊद हिन में छा चवंदो आहे? छा थो चए कि अगरि मूंखे विश्वास न हुजे हा त जिते मां पृथ्वी ते आहियां उहो भला ई कीअं थिए। आशा हिन ॿियनि जी अखियुनि मां ॾिठियूं आहिनि ऐं उहो जाम ख़तरनाक हूंदियूं आहिनि। आशा हिन तां ख़तरनाक आहे। मां हमेशह ॾिठो आहे उन अखियुनि में जंहिंमें उन में जाम जॻह ते दुनिया में जिते केरु बुखो आहे, लाचार आहे, अहिड़ी के पंहिंजे ॿारनि खे खाराए नथो सघे, उहे आशाहीन नज़र ॾिठियूं आहिनि। इहो सच में ख़तरनाक आहे। उहे वाकई में भयानक हूंदियूं आहिनि ऐं जेके दिलि जी बीमारी ठाहे करे छॾनि था तव्हांजे बारे में। मूंखे इहो वणंदो आहे रोमियो 4:18 में जेको चयो आहे, मूंखे ईअं लॻंदो आहे कि तव्हांखे ख़बर आहे प्रभु इब्राहिम खे उन जे परिचित खां जेको बि हो उन खे ॿाहिरि कढियो हो, छो त उन खे लॻे पियो त उन खां कोई अचण वारो आहे ऐं कॾहिं कॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी कि पंहिंजी वेंदी आहे ऐं तव्हांखे ख़बर पई केॾी प्रभावशाली प्रभु इब्राहिम खे चई तोखे छॾणो पवंदो पंहिंजे घर, पंहिंजे पीउ खे छॾणो पवंदो, उहो सभु शयूं। छो? कारण अगरि तव्हां गौर कंदव सभु मूर्ति पूजक हुया। प्रभु जी उन प्रति योजना हुई ऐं उनखे कुझु जीवन में ठाहिणो हुयो, इन करे इहो ज़रूरी हुयो उन वक़्त ते कि उनखे ॾियणो पए ऐं कंहिंसां गॾु वक़्तु गुज़ारणो पए। हाणे मां इहो नथी चवां कि असांखे इहो करणो आहे, पर तव्हांखे इहो अविश्वासीय जेको गॾु हूंदो आहे उनखे हटाइणो आहे ऐं प्रभाव न करे। तव्हां रेखा कॾहिं खींचंदा आहियो ऐं इनखे ख़बर हूंदी आहे रुकजण जी। अगरि तूं पंहिंजे नंढे धर्मी ऐं दुनिया जी ज़रूरत माण्हुनि खे, असां परमेश्वर खे ईअं न चाहींदा आहियूं। मूंखे वधीक पसंदि आहे बाइबल इब्राहिम जे बारे में जेको चवंदी आहे, लुट सां गॾु प्रभु उनखे पाण सां गॾु वियो ऐं जेकी ॻाल्हि हुई उहो वचन वरितई। क़रीब 90 साल हूंदी ऐं सारा बि सच में ॿुधी हुई ऐं जंहिंजो शरीर बदिलजी चुको हुयो। सिधे शब्दनि में चवां त उहो नपुस थी वियो हो। इब्राहिम खिलियो ऐं विश्वास खिले सां खिलियो हो जंहिं महिल हुनखे सम्झ में आयो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां प्रभु जे अभिवचन जे बारे में ॿुधो था, बाइबल चवंदी आहे उहो तव्हांखे सिर्फ़ु असंभव लॻंदो आहे ऐं छा विश्वास वारी खिल अची करे तव्हां चवंदा आहियो कि इहो मज़ाक न आहे, या तव्हां पूरी सुठी तरह ॾिसी सघंदा आहियो। ऐं इब्राहिम राह ॾिठी, 20 साल ताईं प्रभु जी राह ॾिठई ॻाल्हाइण खां पोइ। ऐं में रोमियो 4 चवंदो आहे उन निराशा में बि उमेद रखी करे विश्वास कयो प्रभुअ ते। इब्राहिम आशा ते विश्वास कई, उहो पीउ ज़रूरु ठहंदो, छाकाणि त प्रभु उनखे चयो ई इहो ज़रूरु थींदो। छा तव्हां नौकरी गवाए छॾी आहे? तव्हांजो परिवार तव्हांजो प्यारो नथो करे? तव्हां रिश्तनि खां दुखी थी विया आहियो या तव्हांजो शोषण थियो आहे? कुझु बि जीवन में तव्हांजो ख़राबु वक़्तु थो हले। छा तव्हां बीमार आहियो त सालनि खां बीमार आहियो ऐं बीमारी जी वजह खां उमेद करणु न छॾियो? अगरि तव्हांखे उमेद जो कोई कारण कोन्हे, ज़रूरत आहे, अॻियां हली करे तव्हांजी ख़राबु हालतूं ईंदियूं। हालतुनि खे ॾिसी करे यीशु जे तरफ़ नज़र रखो ऐं उनखे चओसि त भेदभाव न करणी आहे ऐं नम्रता सां अॻियां हली करे तव्हांखे ॾिसणो आहे कुझु न कुझु, पर तव्हांखे इहा उमेद रखणी आहे कि तव्हां ईअं कंदव। तव्हांखे उमेद रखी करे आशा वठणी आहे। आमेन। उहे सोचींदा आहिनि उन्हनि जो पूरो भविष्य उन जे भूतकाल सां निर्धारित थींदो आहे। ईअं कोन आहे, सभु कुझु निर्भर थींदो आहे। उहो सभु कुझु निर्भर आहे जेको तव्हां ॾिसी सघो, जेकी जानकारी हूंदी आहे, जंहिंजे करे विश्वास कयो। बाइबल चए थो कि याशात 11:3 में यीशु मुंहुं ॾिठो इंसाफ़ न कंदो, पंहिंजे कननि जे ॿुधण अनुसार फ़ैसिलो कंदो।
उनजो सभु कुझु अलॻि ई हूंदो। असांखे ज़रूरत आहे असांजे आत्मा जे अंदरि घुसण जी ऐं उन सां गॾु वक़्तु बिताइण जी। ऐं जंहिंमहिल असांखे कुझु ॿुधणो आहे त असां उनखे पूरी तरह सां ॿुधी सघूं। प्रभु असांखे आत्मिक विश्वास ॾींदो आहे, असांखे उहो व्यवहार करणो आहे। ऐं जॾहिं असां उहो व्यवहार कंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त असां छा था कयूं ऐं असां कहिड़े योग्य आहियूं ऐं उन योग्य सां असां छा करे सघंदा आहियूं। ऐं उनखां वधीक विकल्प साम्हूं ईंदा आहिनि, पर जंहिंमहिल असां प्रभु सां गॾु हूंदा आहियूं, उनजी आवाज़ न ॿुधी सघंदा आहियूं त असांखे लॻे थो असां भटकजी विया आहियूं ऐं असांखे खपे उहो दृष्टिकोण हुजणु खपे त जंहिंमहिल असां रोमन असांखे चए थो की तव्हांखे ॾिसणो आहे, गोल गोल घुमी करे मदद वठणी आहे प्रभुअ जी। मां हिते रही करे उहो सभु कुझु करे सघंदो आहियां जेको मूंखे खपे, छाकाणि त प्रभु मूंसां गॾु आहे, जंहिंजे लाइ मां हिते बीठी आहियां ऐं मां उहो बलिदान ज़रूरु ॾींदमि ऐं मां हमेशह कंदमि। जंहिंमहिल प्रभु मदद कंदो आहे मां सभु कुझु करे सघंदी आहियां ऐं हासिल करे सघंदी आहियां। आमीन। ॾिसो, सभु वचन ईअं ई आहिनि भूतकाल खे छॾे करे। जेके तरफ़ असां सुठाई आहे इन तरफ़ ॾिसंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी जहिड़े प्रकार सां असां, पर तव्हांखे ख़बर न आहे उन तरफ़। तव्हां चाहींदव त इहे लिखी सघंदव याशायाह 43:19 तव्हां मां जेको हाज़िर आहे त पाण इहो करे सघो था, ठीकु आहे। ऐं अगरि तव्हां हिनखे पढ़ंदव, मां चयो 43:19। हाणे गुज़िरियल घटना जो सिमरन कयो, प्राचीन काल जी ॻाल्हियुनि जे मन लॻायो, भूतकाल खां पंहिंजे मन खे ॿाहिरि कढो। हर के तव्हां सां कीअं व्यवहार कयो आहे, केतिरो ख़राबु व्यवहार कयो आहे, उनखे ॿाहिरि सोची करे ॿाहिरि कढी छॾियो ऐं सिर्फ़ु एतिरो सोचियो, प्रभु जी उन प्रभुअ जी आसीस तव्हांजे मथां केतिरी आहे। परेशानी जो मुक़ाबिलो कयो ऐं अगरि तव्हां उहो करे सघंदव त तव्हां उन मां भाग वठी सघंदव। शायदि तव्हां क़दम खणी सघंदव उन ॻाल्हि जो। ऐं जेको तव्हांखे अंजान में ख़बर पए त तव्हां हिकु जंगल में रस्तो भुलिजी विया आहियो, पर तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे साम्हूं प्रभु बीठो आहे, उहो रस्तो बि मिली वेंदो। अहिड़ियूं हालतियूं पर इसराइल कॾहिं न ॾिठियूं हुयूं जेकी उहो गड़बड़ियूं हुयूं ऐं ग़लति ॾेखारण वारियूं, बड़बड़ करण वारियूं, शिकायत करण वारियूं, दोष ॾियण वारियूं। ऐं अॼु इहा ॻाल्हि आहे तेसि ताईं मां ॾिठी कान्हनि। मतिलबु आहे ख़राबु वर्ताव करण वारो, ख़राबु वर्ताव करण वारो। उहे उन जाति जा न आहिनि, कनानी, हिबीब, जबूसी या ॿिए कंहिं जातीअ जा हुया। उहे न अधिकारी, घोट, ज़ाल, ॿार, परिवर्तन, अर्थव्यवस्था जा। उहो उन्हनि जी सोच न हुई, उन्हनि जो वर्ताव हुयो, उन्हनि जी ॾिब। इहा तव्हांजी समस्या न हुई, मगर तव्हां इहा शिक्षा जी सीढ़ी ॿिए कंहिंजे लाइ वठी सघंदा आहियो जंहिंजो स्वभाव सुठो न आहे। या शायदि तव्हांजे सभिनीनि ख़राबु सोच वारनि दोस्तनि जे लाइ तव्हां इहो वठी सघंदा आहियो। तव्हां जेको टीवी जे ज़रिए शायदि इहो प्रोग्राम ॾिसी रहियो ऐं जंहिंजो दोस्तनि जो स्वभाव बिगड़ियल आहे, उन्हनि खे इहो ॾियो ऐं प्रोग्राम ॾेखारियो कि तव्हां ॾिसो, तव्हांखे 100 माण्हू वधीक मिलंदा। मूंखे यादि आहे मां प्रभुअ खां पुछंदी रहंदी हुयमि, मां ख़ुशि छो नथी रहां। ऐं आख़िर प्रभु चयो कि तूं मतिलबी आहे। ऐं उहो ॾींहुं बि यादि आहे जॾहिं मूंखे प्रभु बदिले छॾियईं। ध्यानु ॾिजो, मां प्रभु खां उहो ई हासिल कयो जेको मां कयो हुयो। मां हाणे बि उहो ई चवंदी आहियां ऐं चवण वारी आहियां, जेको प्रभु सिधी चङी तरह सां ॾिसी सघनि था। तव्हांखे हमेशह इहो न छॾणो आहे, तव्हांखे स्वभाव सुठो रखणो आहे। असांखे सम्झणो आहे कि असांजो भूतकाल असांजो भविष्यकाल पको करणु खपे। असां अॼु सुठा शयुनि जी कल्पना कयूं, इते असांजो भूतकाल कठिन ऐं निराशा वारो हूंदो। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी, असांजी शिक्षा आहे जेकी तव्हांजी मदद कंदी तव्हांजो सभु सुठो थिए ऐं उहो ठहो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया
जॉयस मायर मिनिस्ट्रीज जा दोस्त ऐं भागीदार।